पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पियारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, धमाकेदार, दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे हिकु शइ वाज़े ॾिसण वटां मिलंदी, उहा आहे सांवल ऐं वॾे साईं जी जेका दोस्ती हुई उहा क्लियर आहिस्ता आहिस्ता चाकर जे अॻियूं ॻाल्हियूं थींदियूं वेंदियूं त अंदाज़ो लॻी वेंदो चाकर ख़ान खे त हीउ केॾो क्लोज़ हुयो मुंहिंजे बाबा साईं जे वेझो। हुन बाबा साईं मूंखे बि अहिड़ियूं ॻाल्हियूं न ॿुधायूं त सांवल खे अहिड़ियूं ॻाल्हियूं कीअं ॿुधाए वियो। यानी ही सांवल में को मसइलो आहे या घर मुंहिंजे में हसीना में मसइलो आहे। अहिड़े हिसाब सां हू अंदाज़े ते इहे कमु कंदो ऐं चाकर ख़ान ॿिन्ही जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधंदो, पोइ वेही करे वीचार कंदो, सोचींदो त असल ॻाल्हि कहिड़ा, असल कूड़ो सचो कहिड़ा, ऐं अहिड़े हिसाब सां हू कमु हलाईंदो। वीडियो पुॻो पंहिंजी दोस्तो पुॼाणी ते। महिरबानी करे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा ऐं फेसबुक पेज ते अगरि हीउ वीडियो ॾिसी रहिया आहियो त फेसबुक खे शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु फॉलो कंदा, लाइक कंदा, सुठा कमेंट कंदा ऐं अॻिते दोस्तनि ताईं बि शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में, धमाकेदार वीडियो में, ज़बरदस्त वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा असांखे इजाज़त।